शीदिया बकरियूं चारे रहियो आ। हजरत मूसा अलैहिस्सलाम फरमाया ज़बान नालो छा थई? चे मुंहिंजो नालो आ बरख। चई बरख मूंखे सुञाणी थो? चे हा सुञाणा थो, अल्लाह जो नबी आई मूसा कलीमुल्लाह। चई बरख हाणे दुआ घुर त रब के मेहर जा मींहं वसाए। चे पो तूं बि त नबी आहीं न, तूं छो नथो दुआ घुरी? चे मूंखे मुंहिंजे रब मोकिलियो आहे तोॾे, तूं दुआ घुर त मींहुं वसंदो। चई त तो नबीअ खे वरी मूं धनार शीदी ने मोकिलियो अथसि, बी मां पंहिंजे रब सां झगड़ो थो कयां। इएं न चई त दुआ थो घुरां, इएं न चई त रब वटि बुक थो खणा। लफ्ज़ इहे चई इमाम ग़ज़ाली तो लिखे त चई त ए मूसा तरस मां पंहिंजे रब सां झेड़ो थो कयां। हीअं जबल जे ओट में परियों वियो, हज़रत मूसा बि पुठियों वियो त ॾिसां त दुआ कहिड़ी थो घुरे, छा थो रब खे अर्ज़ करे। परियों बीही हिकिड़े दड़े ते चवण लॻो त मौला पाणी खुटी या नथा मञंदई। अब हे रब खे अर्ज़ पियो करे, मौला पाणी खुटी वियो अथई या ककर चयो नथा मञंदई, या वरी माण्हुनि ते अहिड़ो कावड़ियो ही जो हींअर ई तो बुख मारीनि उञ मारीनि। भला जे हींअर तो बुखियो मारीनि त पोइ क़यामत छो ठाही अथई? भॼी त कोन वेंदा न तोखो, बाना त तुंहिंजा आहिनि न, क़यामत में बि तो उथंदा तुंहिंजे अॻियां न। हींअर ई बुखियूं ॾेई तो मारीनि, वसाए मींहुं त माण्हू था बुख मरनि। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत मूसा ॾिसे बीठो, बरख ये लफ़्ज़ चया आहिनि, चइनी पासनों बादल ईंदा विया, आसमान बादलनि सां छांइजी वियो ऐं मींहुं टप टप वसण शुरू थी वियो। रुगे मींहुं न पियो वसे पर ज़मीन मां ओभड़ उभरे पई, ज़मीन मजा फसल ॼमन पिया, गाह पिराह ॼमन पिया, गम गंढीर सावड़ा उहे पहाड़नि ते जेके गुल बूटा थींदा आहिनि से ॼमण लॻा। अञा हिन जो अर्ज़ गुज़ारी हले पई त उहा सावक हिन जे गोॾनि ताईं अचे पहुती। इन करामातिल औलिया हक़ुन व मुनकिरुहुम शक्कुन। वलियन जी करामत बरहक़ा, उन जो इनकार उहो कंदो आ जेको बदबख्त ऐं बदनसीब हूंदो आ। पुट समझो था, जेॾीमहिल गोॾनि ताईं गाह ॼमी आयो, हज़रत मूसा चयो बस बस बरख बस बस, गंज थी वियो गंज थी वियो। चई मौला हाणे बस, मूसा चए तो बस बस त बस थी वियो, मींहुं बि बस थी वियो। पुट समझो था, अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे मूसा जी क़ौम खे ॾेखारियो त वलियनि जो रब वटि मान ऐं मर्तबो छा आहे।